नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो ڀرسان नवान जतोई जो गवर्नमेंट ھائير سيڪنڊري स्कूल न्यू जतोئي में ڇپرايل سووينئر जे مورو जी तकरीब में आरफ मुस्तफ़ा खान जतोई जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, इल्मी, अदबी हलकनि सां तालुक़ रखंदड़ तइलीम दोस्तनि, डॉक्टर, उस्तादनि, प्रोफेसर, सहाफ़िन, नौजवान उस्ताद, शागिर्दनि समेत हर मुख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त हिन तकरीब जा महिमान ख़ासि शहीद बेनज़ीराबाद जे डिप्टी डायरेक्टर अब्दुल सत्तार आराई, डिप्टी DO हैदराबाद मुज़फ़र हुसैन गबोल ऐं ॿिया हुआ। हिन मौक़े ते आयल महिमान पारां स्कूल तरफ़ां ಛپرايل सवीनियर जी मुहूरत कई वई। खिताब कंदे MP आरफ मुस्तफ़ा खान जतोई चयो त असल ताक़त तइलीम में जंहिंखे हर इंसान हासिल करे, जंहिंसां तरक़ी वारी मंज़िल तरफ़ वधण में आसानी थींदी। तइलीम में महिनत करे अॻिते निकिरंदड़ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ हिन जी यादगार ज़रूर हुजणु घुरिजे। हिन चयो त ॿियनि सूबनि खां सिंध तइलीम जे हवाले सां पुठिते आहे। ॿियनि सूबनि में तइलीम खे हथे ॾियारी वञे थी, पर हिते स्कूल तबाह थी रहिया आहिनि। ॿियनि सूबनि जे स्कूलनि में तइलीम खे आम करण लाइ कंप्यूटर ॾिना वञनि था, हिते स्कूल जो मटीरियल बि खपायो थो वञे। सिंध में कुझु वक़्त में ज़रूर मेरिट ईंदो, जंहिंमें पढ़ियल लिखियल नौजवान खे अॻिते निकिरंदो। नौकरियूं मिलण लाइ हिन लाइ नौजवान तइलीम सां चाह कंदी, महिनत कंदे तयारी कनि। स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां स्कूल जे तारीख़ में इज़ाफ़ो आणे सारा जोॻो किरदारु अदा कयो आहे। असां तइलीमी हवाले सां हर सॾ ते गॾु हूंदासीं।